नामुमकिन थींदो आहे। छा आहे जो हिननि जेको मुरीद खे में गोलियूं हलायूं, असांजे मोरे में गोलियूं हलायूं, या नवंबर में 26 नवंबर ते पोएं साल इस्लामाबाद में गोलियूं हलायूं, ऐं ॿियो हिते जा जेका सियासी माण्हू आहिनि अपोज़िशन जूं उन्हनि खे सज़ाऊं वॾियूं वॾियूं 10 साल 20 साल 50 साल 70 साल करे सियासी ख़ौफ़ ऐं आम वर्कर में बि ख़ौफ़ ऐं आम माण्हुनि में त बाबा जेकॾहिं तव्हां एतिजाजी तहरीक हलाईंदव त असां गोलियुनि खां बि बची निकिरंदासीं। उनखे ख़ौफ़ पैदा कयो अथनि। ख़ौफ़ में जॾहिं ताक़त जे ज़ोर ते ख़ौफ़ पैदा कंदो ऐं अवाम उथे थो, ऐं सम्झा पियो त हथियार हिननि जा नाकाम हूंदा। ऐं तव्हां जेको चओ न मुमकिन आज़ादी, माण्हू निकिरंदो त उबतो कमु थी पवंदो। जीअं न नवाज़ शरीफ़ खे अची एयरपोर्ट ते सयूं वरितियूं, कोर्ट हली आई, सो तीअं हाणे रुगो लेकिन अवाम उथी पियो त मटा सटा थींदी। मौजूदा सदर वज़ीर आज़म पंहिंजे कैबिनेटुनि समेत जेलनि में अंदरि वेंदा ऐं कोर्टूं वरी जेल जे दर ते ईंदियूं, ऐं इमरान ख़ान, यास्मीन राशिद, पोइ अली वज़ीर, पोइ महारंगे सभु ॿाहिरि हूंदा। अच्छा, केपीसी जो वॾो वज़ीर संजय दौर जे जेको संसद कार्यकर्ता हिक तरफ़ हुनखे प्रोटोकॉल ॾियण जो इंतज़ाम कयो आहे, ॻाल्हियूं हलनि पियूं, हुनजी अवां सां मुलाक़ात चाहिनि था, हुननि खे ॿाहिरि सिंध हुकूमत ख़ुसूसन पीपुल्स पार्टी जी इहा आहे जंहिंमें घणी मुनाफ़िक आहे। हिकिड़े तरफ़ चयो अथनि त असीं प्रोटोकॉल ॾींदासूं ऐं ताज़ी तो ख़बर ॾियां तव्हांखे, ॿिए तरफ़ उनजी जेके हिते ऑर्गेनाइज़र आहिनि उन्हनि ॿुधायो त चेंबर ऑफ कॉमर्स में हुनजो प्रोग्राम हो, हुनजो बार्स में प्रोग्राम आहे, ॿियो आहे, उन्हनि सभिनी खे चयो अथनि त न करे ॾियोसि। यानी उनजा सांभा पिया कनि। ऐं हिते जेके प्रोग्राम अथसि जेके ॿाहिरि सवाइ पंहिंजे पार्टीअ कंहिंसां न मिली सघे ऐं किथे बि हिनखे अचणो न मिले, सो इहो मुनाफ़िकी पंहिंजी कंदा। उन करे ॿिनि ॾींहंनि में इहो ख़दशो करे सघे थो त अञा बि के हरकतूं करे अचनि, पर मूं वटि उहो पंहिंजे तहरीक इंसाफ़ जे प्रोग्राम में अचे। असां बि हुनजी इत्तेहादी जमायत रुकन आहे, हुनजी चांहि रखी आहे जामशोरे बंगले ते जीएम सदर ते इंशाल्लाह हुनखे इज़त सां ऐं पंहिंजी सियासी एजेंडा सां अॻियां कंदासीं। ऐं मुंहिंजे ख़्याल में त जेके न करणु ॾिनो त पोइ वधीक